नाज़रीन, मोरे में भी SUP पारां इल्म पिरायो सिंध समारोह के उनवान हेठ सकाफ़ती तकरीब कोठाई वई। रिपोर्ट करे रहियो आहे अयाज़ सोलंकी। आवाज़ टीवी न्यूज़ पारां 5 डिसंबर ते सिंध जो सकाफ़ती ॾियारो मल्हाइण वारे ऐलान खां पोइ जिते पूरे सिंध में सकाफ़त जा रंग निखरी पिया आहिनि, उते मोरो में बि तयारियूं उरूज ते आहिनि। इन सिलसिले में सिंध यूनाइटेड पार्टी पारां आवाज़ टीवी जे ऐलानियल सॾ ऐं इल्म पिरायो सिंध समारोह जे उनवान हेठि तकरीब कोठाई वई, जंहिंमें शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। जिते प्रोग्राम में शरीक थियलनि चयो त इल्म ज़रिए ई इंसान कामयाब थी सघे थो। तइलीम उहो ज़ेवर आहे जंहिंसां इंसान खे सही ग़लत जी परख थिए थी। ऐं आख़िर में सूफ़ियानी महफ़िल मुनक़द कई वई, जिते सूफ़ी फ़नकारनि सूफ़ी कलाम ॻाए वेठलनि ते वजद तारी करे छॾियो। जॾहिं इल्मु थींदो त उन सां गॾु संवार बि थींदी ऐं इल्म खां सवाइ का बि क़ौम जेको आहे ओसर नथी करे सघे, वधी नथी सघे ऐं उहा संवारजी नथी सघे। ऐं उन खां पोइ सकाफ़त असांजी त हिकिड़ी वॾी सकाफ़त पुराणी सकाफ़त आहे, जंहिंमें अजरक टोपी, लुंगी, पटको, खोड़ सारियूं शयूं जेके आहिनि असां वटि आहिनि। इल्म पिरायो सिंध समारोह जे उनवान सां ही रखियो आहे। ही इंतिहाई अहम मामिलो आहे ऐं हिन ई नारे सां जेको नारो आवाज़ टीवी वारनि ॾिनो आहे, इन सां ई सिंध खे तब्दील थियणो आहे, सिंध खे ख़ुशहाल थियणो आहे त जीअं अॼु जो नौजवान उन्हनि सभिनी शयुनि खां वाक़ुफ़ु थिए। ऐं असां हिन प्रोग्राम में आवाज़ टीवी जे 5 डिसंबर वारे सॾ में उन सां गॾु असां सिंध यूनाइटेड पार्टी मोरो में गॾियल तौर ते प्रोग्राम हलायूं। सिंध हज़ारे साल पुराणी तारीख़ रही आहे। असांजो मोहन जो दड़ो सिंध जेका दुनिया जे तहज़ीबुनि जी माउ रही आहे ऐं जंहिंजे कुख मां काइनात जा केतिरा ई पंहिंजो इल्मनि जनम वरितो आहे। ऐं अॼोको ही प्रोग्राम सिंध जी सकाफ़त खे उजागर करे रहियो आहे। असांखे वक़्त मां वधि कोशिशि करणु खपे त असांजे बचड़नि खे, नौजवाननि खे पढ़ाई तरफ़ जेको आहे सो वञणु घुरिजे। सुठनि जेके आहिनि से स्कूलनि में पढ़णु खपे। आवाज़ चैनल सिंध जो आवाज़ बणिजी वियो आहे ऐं यकीनन 5 डिसंबर ते असां सॼी सिंध आवाज़ चैनल सां गॾिजी आवाज़ उथारींदासीं। रोड रस्तनि ते प्रेस क्लबनि जे अॻियां ॾिसो त आवाज़ चैनल जे रिपोर्टरनि सां गॾिजी ऐं इहो ॾींहुं भरपूर नमूने मल्हाईंदासीं। तइलीम असांजी हथियार आहे ऐं असां सॼी सिंधी क़ौम हिन ॾींहं खे सलाम पेश था कयूं। पिरायो सिंध समारोह सिंध इल्मु जेको आहे सो बेस हूंदो आहे क़ौमुनि जो। जंहिं क़ौम वटि इल्मु तइलीम शऊर हूंदो आहे उहो दुनिया अंदरि कामयाबु हुजनि बिज़नेस में हर हवाले सां। ऐं मसइलो हिकिड़ो सुठो बेस आहे। ऐं असांजे पंहिंजे नौजवाननि खे, ॿारनि खे तइलीम ॾियणु घुरिजे ऐं हुकूमत खे बि हिन तइलीम जे बहितरी जे लाइ क़दम खणणु घुरिजनि। ऐं अॼु किथे नौजवान पोड़ा पका जेके दोस्त मुख़्तलिफ़ पढ़िया दोस्त हिन प्रोग्राम में गॾु थिया आहिनि, मां सम्झंदो आहियां सभिनी खे पंहिंजी धरती सां, पंहिंजे वतन जी सकाफ़त सां प्यार आहे। प्रोग्राम में शरीक थियलनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, जिन इहो वचन वरजायो त सिंध असांजी जीजल माउ आहे, जंहिंजे इंच इंच जी हिफ़ाज़त कंदासीं ऐं तइलीम ज़रिए ई इल्मु पिराए असां सिंध खे पूरे दुनिया में रोशन कंदासीं। ऐं 5 डिसंबर ते आवाज़ टीवी सां गॾिजी भरपूर तरीक़े सां सकाफ़ती ॾियारो मल्हाईंदासीं। कैमरामैन जुमन सोलंकी सां गॾु मोराई अयाज़ सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ मोरो।